अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आया मारवी थी सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। जेकॾहिं मामलो आइन ऐं प्रिजनर तबके जो हूंदो त अदालतूं राति जो 3 वॻे बि खुलंदियूं। साफ़ी अरशद शरीफ खे मुबैना तौर हिरासत करण दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त हिकु बयानु जोड़ियो वियो आहे त अदालतूं खुलंदियूं ऐं कंहिंखे बि आइन जी भनकड़ी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बुनियादी हक़नि लाइ अदालतूं खुलंदियूं, सियासी बयानी लाइ इदारनि खे तबाह कयो पियो वञे ऐं इहो पहिरीं भेरे न पियो थिए। अहिड़े बयानी सां कुझु न थींदो, अदालतनि तां माण्हुनि जो हिसाब नाहे पियो वञे। सुप्रीम कोर्ट पास पैगाम ॾिनो त आइन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अदालत ARY जे रिपोर्टर खे मुखातिब थींदे चयो, तव्हां सम्झो था त अदालतूं न पर अवां जो चैनल आइन खे बहितर नमूने समझे थो। लापता माण्हुनि बाबति अवां जे चैनल घणा प्रोग्राम कया आहिनि। वो क्या समझते हैं कि मक्का मदीने वाले लोग देखें इनके साथ कल क्या करेंगे। कल इनके साथ मदीने शरीफ में पेश आयल वाक़ियो अफ़सोसनाक आहे। मस्जिद नबवी में जेको कुछ थियो उहो रिथाबंदी तहत कयो वियो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त वाक़ियो ओचितो साम्हूं नाहे आयो। इमरान ख़ान ऐं शेख रशीद जे चवण ते सभु कुझु थियो आहे। सॼी क़ौम मदीने पाक में पेश आयल वाक़िए जी मज़म्मत करे थी। माण्हुनि खे गारियूं ॾियण सां सियासत ॾुखी थी वेंदी। नून लीग पंहिंजे कारकुननि खे पुरअमन रहण जी हिदायत कई आहे, पर आगोगी वारो मामलो नेवाडो आंदो वियो आहे। मदीने जी रियासत जी ॻाल्हि कंदड़ मस्जिद नबवी जो ख़्याल कनि हा। वज़ीर आज़म जे कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान पाक सलाहकार कमर ज़मान कायरा चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत ज़रूरी नाहे, हुकूमतूं अचणी वञणियूं आहिनि। इमरान ख़ान जो हौसलो रखी इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पकड़णु चाहे थो, साथ न ॾींदड़ इदारनि ते हमला करे थो। पंजाब में आईनी बहरान बरकरार, हाई कोर्ट जे हुकम बावजूद हमज़ा शहबाज के वॾे वसी तौर कसम न खणाए वियो। हमज़ा शहबाज कसम न खणाइण खिलाफ़ 3 भेरे लाहौर हाई कोर्ट सां रिजू करे छॾियो। हमज़ा शहबाज लाहौर हाई कोर्ट में आईनी पिटीशन दाख़िल करे छॾी। वफ़ाक़ी पंजाब सरकार खे धुर बणाए पियो। अदालत हमज़ा शहबाज जी पिटीशन ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी। पिटीशन में दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हाई कोर्ट हलबरदारी जो हुकुम जारी करे चुकी आहे, पर अदालती हुकुमनि ते अमल न पियो कयो वञे। गवर्नर पंजाब अदालती हुकुम मञण खां इनकार करे छॾियो आहे। गडियल क़ौमनि जी सलामती काउंसिल कराची यूनिवर्सिटी में थियल धमाके की मज़म्मत करे छॾी। मुतासिर सां हमदर्दी ऐं तासीर जो इज़हार। सलामती काउंसिल जारी कयल बयान में चयो आहे त दहशतगर्दी बैन अक़वामी अमन ऐं सलामती लाइ संगीन तरीन ख़तरनि मां हिकु आहे। दहशतगर्दी जी बि का बि कार्रवाई मुसलमानी ऐं बिना सबब आहे। कराची यूनिवर्सिटी में थियल धमाको वसिलाणो दहशतगर्द हमलो हो। सलामती काउंसिल जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटड़े में आणण लाइ सूर भरे छॾियो। कराची यूनिवर्सिटी में टीचर से वेन ते आपघाती हमले खां पोइ सॼे सूबे में यूनिवर्सिटियुनि में सिक्योरिटी में वाध कई वई। इंतज़ामिया कराची यूनिवर्सिटी में दाख़िली दरवाज़नि ते वॉक थ्रू गेट्स लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। शागिर्दनि ऐं स्टाफ लाइ रुॻो 2 रस्ता मख़सूस हूंदा। दाख़िली दरवाज़नि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु करण जो बि फ़ैसिलो कयो पियो। ज़रियनि मूजिब कराची यूनिवर्सिटी जे अहम हंधनि ते चौकियूं बि ठाही वेंदियूं। चीनी शहरनि समेत गैर मुल्कियुनि जी सिक्योरिटी इज़ाफ़ी कई वई। चीनी शहरनि खे सिक्योरिटी खां सवाइ चितपुर खां रोकियो वियो।
मुल्क में लोड शेडिंग की जिम्मेवार अगूणी हुकूमत है। ईंदड़ 15 ॾींहनि में लोड शेडिंग में घटिताई अची वेंदी। तवानाई जी वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त बिजली बहरान सबब लोड शेडिंग थी रही आहे। ॿाहिराड़ियुनि वारे इलाइक़नि में वधीक लोड शेडिंग थिए पई। फ्रांस ऑयल ऐं गैस मिलण सां लोड शेडिंग में घटिताई ईंदी। ॿाहिरि जी कोर्ट ऐं टेक्निकल ख़राबी सबब लोड शेडिंग वधी वई आहे। 2156 मेगावॉट बिजली टेक्निकल ख़राबी सबब पैदा न पई थिए। ॿारनि जी कोर्ट सबब 5749 मेगावॉट बिजली पैदा न पई थिए। मस्जिद नबवी में पेश आयल वाक़ियो अफ़सोसनाक आहे। मदीने जी रियासत जे दावेदारनि मस्जिद नबवी जो तक़दुस पामाल कयो। इलेक्शन कमीशन सेनेट चूंड दौरान वीडियो स्कैंडल केस में यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली बाबति लाइ पीटीआई जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। इलेक्शन कमीशन चयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ सिधी रीत के बि शाहिदूं न मिलियूं, हू सेनेटर रहंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त केस जे बारे में हक़ीक़तूं सही नमूने पेश न कई हुयूं। केस जूं 20 ॿुधणियूं थियूं, 12 भेरा मुलतवी करे दरख़्वास्त कई वई। चीफ इलेक्शन कमिश्नर मूजिबि केस जो फ़ैसिलो 1 महीनो बि महफ़ूज़ न रहियो। इलेक्शन कमीशन अली हैदर गिलानी, फ़हीम खान ऐं कैप्टन जमील ख़िलाफ़ करप्ट प्रैक्टिसिस तहत कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। अली हैदर गिलानी ख़िलाफ़ करप्ट प्रैक्टिसिस जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध अंदर मकानी चूंडनि जे शेड्यूल ख़िलाफ़ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत में दरख़्वास्त गुज़ार जे डीआईसी वकील दलील मुकम्मल करे वरिता। अदालत दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जाइज़ो वठण बाद दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण जो फ़ैसिलो कयो पियो। पंजाब के मुख्तलिफ शहरन में डीजल की खोट बरकरार। शहरन ॾुखियाई जो शिकार थी विया। फैसलाबाद, गुजरावाला, बहावलनगर, लिया कमालिया, गुजरात समेत ॿिनि शहरन में डीजल न मिलण सबब हारी ऐं ट्रांसपोर्टर परेशानियुनि जो शिकार थी विया। पेट्रोल पंपनि ते ॾिघियूं कतारूं लॻी वयूं। ब्लैक ते डीजल जो फ़ी लीटर 180 रुपयनि में विकिरो थियण लॻो। मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान का बि फौत की रिपोर्ट न थी। सिहत जे क़ौमी इदारे इनायत जो चवणु आहे त मुल्क में कोरोना जा 75 नवां केस साम्हूं आया। हाकारी केसनि जी शरह 4.2% रही। मुल्क में इलाज हेठि 138 मरीज़नि जी हालत गणती जोगी आहे। सखर न्यू तालकी जे तरक्याती कमनि में करप्शन वारो रेफरेंस। जवाबदारनि प्ले बारगेन ज़रिए रक़म वापसि करे छॾी। यार मोहम्मद जुनेजो समेत 13 जवाबदारनि प्ले बारगेन ज़रिए रक़म वापसि कई। प्ले बारगेन कंदड़नि में ठेकेदार अताउल्ला महर, गुलहसन शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। प्ले बारगेन बाद अदालत जवाबदारनि जी सज़ा ख़तम करे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। खैरपुर नातम शाह भरसा मामूली ॻाल्हि तां छेड़ो। फारी में नौजवान क़तल, संदसि भाउ ज़ख़्मी। कोट बहादुरपुर वासी शाणी बिरादरी जी बिंदुरनि में घर जे मामूली ॻाल्हि तां छेड़ो थी पियो। फारी में अब्दुल नबी शाणी माची पियो ऐं संदसि भाउ अली हैदर शाणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़रीन मौसूब मक़तूल संदसि भाउ कब्रिस्तान वञी रहिया हुआ त बोट बंग भरिसां बचावनि ते कार सवार हथियार बंदनि वतन हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल चमड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इंटर बैंक में डॉलर की कीमत में 17 पैसनि की घटिताई। इंटर बैंक में डॉलर 185 रुपया 70 पैसनि जो थी वियो।
बॉलीवुड जो नामयार अदाकार ऐं मुनफ़रिद अदाकारी सबब अलॻि सुञाणप रखंदड़ सलीम कोस लाॾाणी करे वियो। सलीम कोस जी ज़ाल अनीता सलीम संदसि लाॾाणी जी तस्दीक कंदे चयो आहे त 7 वरीअ जे सलीम कोस खे घर में दिलि जो दौरो पियो, जंहिं बाद खेसि अस्पताल दाख़िल कयो पियो, जिते हुन दमदणी हवाले कयो। सलीम कोस न रुगो अदाकार पर हिदायतकार, मार्शल आर्टिस्ट ऐं रत बचाव जो बहितरीन माहिर हो।